أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله وكونوا مع الصادقين سبحان الله آمنت بالله صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ما قال من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين كما قال الله تبارك وتعالى في عظمة شان حبيبه إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا وشفينا ومولانا محمد وعلى آله وصحبه وسلم الله تعالى عليه وسلم سيدنا مولانا محمد وعلى آل سيدنا مولانا محمد وبارك وسلم صلاة وسلاما عليك يا رسول الله صلاة وسلاما عليك يا حبيب الله اوتڑ کہیں اولیا ستڑ ویا سالم اوتڑ کہیں اولیا ستڑ ویا سالم ہیکائی ہیک تھیا احد سے عالم وہ پیش بہا بالم آگے کیا اگہیں پیش بہا بالم آگے کیا اگہیں آگے کیا اگہیں نسوروئی نور آگے کیا اگہیں نسوروئی نور لا خوف علیہم ولا ہم یحزنون سچن کونے سور وہ مولے کیو معمور انگ ازل میں انجو سبحان اللہ مولے کیو معمور انگ ازل میں انجو وحدہ جے وڈھیا وحدہ جے وڈھیا اللہ سے اوری ہیوں حقیقت گھڑیو ऐं طریقت توری معرفت جی ماٹھ سے ڈیساندر ڈوری سکھ نہ ستا کڈیں سکھ نہ ستا کڈیں ऐं वेही न वोड़ी कुलनियूं कोरी हिन आशिक अब्दुल लतीफ़ चई कुलनियूं कोरी आशिक अब्दुल लतीफ़ चई वञी छो वणकार हित न ॻोल्हे हो तके वञे छो वणकार हित न ॻोल्हे हो तके लिखियो कीन लतीफ़ चए ॿारो चो बेपार लिखियो कीन लतीफ़ चए ॿारो चो बेपार थी सती ॿध संदरो थी सती ॿध संदरो ऐं फिरत पुनू से पार थी सती ॿध संदरो फिरत पुनू से पार
وہ نائے نین نہار تا تو میں دیرو دوست جو سبحان اللہ سبحان اللہ نائے نین نہار تا دو میں دیرو دوست جو ساری رات سبحان جاگی جن یاد کیو ساری رات سبحان جاگی جن یاد کیو انہن جی عبداللطیف چے مٹی لدو مان ایسا وہ کوڑے کن سلام اچو آتن انہن جی کوڑے کن سلام اچو آگر لائق ست عظیم و تقریم واجب الاحترام گرامی قدر ذی وقار علماء اعظام محترم اے مکرم سامعین اکرام اللہ تبارک و تعالیٰ جی فضل کرم اے ان جی احسان سے اج اسی ان بابرکت محفل میں اے ان نورانی مجلس میں ایکڑی ایڑی عظیم ذات جی دربار میں پنجی عقیدتن اے محبتن جو خراج پیش کرنا حاضر تے آئے جو ان دربار مجا اج تائیں کو مایوس موٹیو ہی کونا بے شک بے شک جی آواز سبھی سوالی تھی بیٹھا آئے تین اسیں بھی سب سوالی تھی آیا ہے بے شک ایکڑو فیصلو آؤں پہنجی طرفاں ان میں اواں کھاں آؤں یہ مطالبو کون کنس تا اواں بھی متفق تھیو جے کنے متفق تھیندا تا لکھ تھورا ऐं जे मुतफ़िक़ न बि थींदा तॾहिं बि लख भलाए अॼु असीं जंहिं महफ़िल में वेठा आहियूं ही जलसो ही मजलिस ही जेकी कुझु असीं ॾिसूं पसूं पिया इहो हिकिड़ी करामत आहे बेशक ही जलसो ही महफ़िल हिन में असीं सभु अची गॾु थिया आहियूं ऐं परे परे खां वॾा मुअज़्ज़ज़ माण्हू आया आहिनि अल्हम्दुलिल्लाह ऐसी उन्हनि सभिनी जा थोरा ई था आहिनि पर हक़ीक़त में आहे करामत बेशक ऐं करामत उन ज़ात जी जंहिं ज़ात ॾांहुं ही जलसो मंसूब आहे बेशक सुभान अल्लाह अल्लाह ताला असां सभिनी खे हिन महफ़िल पाक जे फयूज़ बरकात खां माला माल करे आमीन पर जेकॾहिं जन हिन महफ़िल खे मुनाक़िद कयो उन्हनि खे मुबारकबादी न ॾींदासूं त इहा बि नाइंसाफ़ी थींदी अजीजम मोहतरम जनाब मोहम्मद सिद्दीक साहब जन जी कोशिश से ऐं पोइ हिकिड़ो मुंहिंजो ख़्याल आहे थी सघे थो दुरुस्त हुजे असां वारा जेको वॾा हुआ न उहे मतिलबु कंहिं न कंहिं वॾे जे नाले से सुञापिया वेंदा हुआ हे त असां वारे ॻोठ में ॿ पाड़ा आहिनि हिकिड़ो चाकराणी ॿियो मनवाणी हिकिड़ा चाकराणी ॿिया हा पंहिंजे वॾनि ॾाॾनि जे नाले से मशहूरु थी विया आहिनि बि मशहूरु ऐं हाणे वरी इंशाअल्लाह वधीक मशहूरु थींदा बेशक सुभान अल्लाह बेशक भई हूअं बि मशहूरु आहे पर हाणे त थींदा अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह छो त क़दम अहिड़े मैदान में रखियो अथनि जो हिन मैदान में जेको बि आयो रब उनखे जग मशहूरु करे बेशक सुभान अल्लाह अञा सुभाणे ॾींहुं उभरंदो ई कोन किथे न किथे ॻाल्हियूं थींदियूं बेशक त राति विया हुआसीं फलाणी जाइ ते ऐं फलाणा गौस जा आशिक़ ऐं दीवाना ऐं फलाणे फलाणे कबीले जा उन्हनि पंहिंजे मुर्शिद जो उर्स मल्हायो बेशक ज़िक्र थींदा या न हूअं असांखे केरु सुञाणे पर जॾहिं सुञाण वारनि से निस्बत थी त पोइ अल्हम्दुलिल्लाह जग पियो सुञाणे बेशक बेशक अल्लाह ताला इख़लास ॾे ऐं रब हिन महफ़िल खे पंहिंजी दरबार में क़बूल फरमाए मुबारकबादी थो ॾियां हिकिड़े दफ़ा न बल्कि 100 दफ़ा अल्लाह ताला हर मुरीद खे पंहिंजे मुर्शिद से मज़बूत राबितो रखण जी तौफ़ीक़ ॾे जिथे जिथे जॾहिं जॾहिं ही राबितो मज़बूत थियो अल्हम्दुलिल्लाह बरकतुन ऐं रहमतुन जा मींहं उता बेशक बेशक ऐं जिथे ही राबितो कमज़ोर थियो त पोइ तकलीफ़ूं मुसीबतूं दुख ॾाकड़ा आया
اللہ اساں سبنی کے جائیں بھی سلسلے سے اسی تعلق رکھوں تھا اللہ توفیق دے اسی پہنجن مرشدن سے ان سلسلے کے مضبوط کریوں انہوں جی عطا فرمودہ تعلیم مت عمل کرنے کی کوشش کریں بزرگن پہنجی زندگی میں پیغام دینا انہوں جو کم ہو انہوں جو بیو کو بھی کم کون ہو ایکڑی گال یاد رکھ جائی جتنا بھی وڈا وڈا کامل بزرگ آئین وہ پہنجی مرضی سے کون آیا وا تاجدار مدینہ بنی جان جے سردار جا موکل لایا بے شک بے شک بالکل موکل لایا وا حقیقت میں مدینے جے تاجدار اڑین جے آدھار اسان جے آقا نبیین جے نبی انہوں کے ایکڑی زبردست ڈیوٹی ذمہ داری دئی تو علاقہ بھی ورائے تو انہوں کے موکلیاں انہوں کے موکلیاں تو کم کیڑو چون بنی بارے جو کم ہوئے اگے پیا کن تجارتوں اگے پیا کن بادشاہوں پیا کن وزارتوں پیا کن یہ کم تو اتے اگے لکھو اواں وجی انہوں کے دین جی سمجھائیں دین متے ہلان جی کوشش کرے ان کے اللہ کے حبیب جا غلام سچا بانا بنا یا ذمہ داری کھنی آیا تو ان مجھا کو بھی شک جی گنجائش کونے پہنجی مرضی سے کون آیا موکل لایا موکلیا بھی وہاں مدینے جے تاجدار بے شک جنہیں موکلیا چند ظاہر گال آئے اگیا مادی طاقت وارا ہوا تو اللہ جے حبیب انہوں کے وری روحانی طاقت دنی بے شک روحانی طاقت دنی اسی پہنجن مرشدن جی جے کنے سیرت پڑھیں تو یہ گال بالکل ثابت تھی دی تو انہوں جو کم صرف ایکڑو ہو دین جی خدمت دین جی خدمت بنی جہان جے سردار جے طریقے کے ترویج انہوں کے رواج دیو جن کے چاہیے سنت یعنی انہوں جو کم یہ ہو سنت کے زندہ کرنا دین کے پھیلائیں تڈے تے اسی ॾिसूं था उन्हनि बुजुर्गनि जे सॼे खानदान में यानी किथां खां बि खणी अवां शुरू थियो ऐं पोइ हलिया वञो कबीले कुरैश ताईं यानी हज़रत गौसुल आलम आलमीन बहाउल हक़ व दीन हज़रत ज़करिया मुल्तानी का वठी ऐं पोइ खानदान कुरैश ताईं संदन जेतिरा बि ॾाढा सभिनी जे नाले से गॾु दीन हूंदो सभिनी जे नाले से गॾु दीन छो त उन्हनि जो कम ई दीन खे ज़िंदा करण जो بے شک ऐं पोइ दीन खे उन्हनि अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो ज़िंदा कयो जो अॼु बि ज़िंदा क़यामत ताईं بے شک سبحان اللہ अॼु बि ज़िंदा क़यामत ताईं ज़िंदा इहो ई सबबु आहे जो तव्हां पाण ॿुधो हूंदो त असांजा आलिम जॾहिं स्टेज मथे अचनि तॾहिं ॻाल्हि सिर्फ़ दीन जी थी सके तो के अहबाब अहिड़ा हुजनि जिन खे इहा शिकायत हुजे त मौलवियुनि जो कमु इहो ई आहे जिथे बि ईंदा उते रुॻी नसीहत नसीहत ज़ाहिर ॻाल्हि आहे जंहिंजो जेको कमु हूंदो उहो ई कंदो ॿियो त करे कोन सघंदो ही वेचारा मौलवी इन्हनि खे त अल्लाह जी तरफ़ां ड्यूटी इहा ई मिलियल आहे यानी उन्हनि खे इहो ई कमु करणो आहे ॿियो कमु आहे कोन बनी जो कमु असां खां थींदो कोन इहो कमु अव्हां खे करणो आहे ऐं असांजो जेको कमु आहे इहो असीं था करियूं अमल जी तौफीक रब अता फरमाए हाणे आऊं तकरीर कोन थो कयां आऊं थो ठाहियां नज़रान यानी जीअं गुलाब जा गुल ॿिया बि फुल कढी हार ठाहे ऐं पोइ कंहिंजे कंध में असीं इज़त ॾेई रखूं था त असां उनखे हार पारायो आऊं तकरीर कोन थो करियां आऊं ठाहींदुसि हार बिल्कुल हकीकत में आऊं ठाहींदुसि हार ऐं उन हार में जेतिरा बि फुल मूंखां गॾु थिया फुल गॾु करे हार ठाहे ऐं पोइ बिल्कुल अख बंदि करे ऐं पोइ नारे से आऊं अर्ज़ कंदुसि ऐं शेख बहाउल हक़ बहाउद्दीन वाह सुभान अल्लाह بے شک जंहिंजी जहिड़ी हैसियत वॾनि वॾा हार ठाहिया असां वारो नंढो हार बि उन से गॾु क़बूल फरमाए ऐं असां वारे ॻोठ जो बि नालो उन लिस्ट में लिखी छॾिजां त क़यामत में कमु अचे سبحان اللہ سبحان اللہ क़यामत में कमु अचे इंशाअल्लाह असां जूं हिन सॼे साल में जेतिरो बि रातियूं गुज़री वियूं या न हाणे बि गुज़रंदियूं ॾींहुं वञे पियो राति वञे पई वक़्तु वञे पियो अवां पाण अंदाज़ो करियो अवां थोड़ो मुफ्ती थी मूंखे फतवा ॾियो अवां खां फतवा थो पुछां रातों की रात बि अवां जी गुज़री सुभाणी बि गुज़रंदी या न इन्ही ॿिन्ही रातिनि में को फ़र्क़ु ॾिसो था यानी रात बि गुज़री ऐं सुभाणे बि गुज़रंदी
ऐं हिक ई राति ही आहे जेका अॼु असांखे मिली। इन में ये सब बराबरि या कुछ फर्क चोंदा? फर्क तो ज़मीन आसमान जो। रात तो सवेरो खाई सुम्ही रहिया हुआसीं ऐं अॼु अल्लाह जी रहमत पई वसे ऐं हीअं दामन फैलायो सवाली थी वेठा। अल्लाह सुभान अल्लाह। जबरदस्त फर्क आहे। अॼु कंहिंखे ख़बर पए या न पए पर सुभाणे जॾहिं हिसाब किताब थिया इंशाअल्लाह उते ही वेहण कम ईंदो, ही ज़िक्र ॿुधण कम ईंदो, ही असां वारा जेतिरा बि हिते मिंट सेकंड लम्हा पिया गुज़रनि इहे असांखे जबरदस्त क़यामत जॾहिं कम ईंदा। अल्लाह ताला क़बूल फरमा। आमीन। मुबारकबादी खां पोइ हाणे तो पंहिंजी ॻाल्हि शुरू करियां। ॻाल्हि शुरू करियां थो इन उम्मीद मथे तव्हां घणो वक़्तु बि कोन वठंदुसि। वेठा आहियो थोरी देरि त अल्लाह ताला असां सभिनी खे अकुल ॾिनो आहे या न? बेशक अल्हम्दुलिल्लाह सभु आहिनि बि अकुलमंद, सम्झनि बि वॾो अकुलमंद पिया पंहिंजे पाण खे। आहिनि बि सही ऐं हर को ईअं पियो सम्झे त मूं जहिड़ो त ॿियो अकुलमंद आहे कोन। हुनखे उहो नुक़सानु थियो ऐं बची वियुसि, इहो मुंहिंजे अकुल जो कमाल। कमाल अकुल जो कोन्हे, इहो रब जो करम आहे। पर इहा ना सम्झी आहे त अल्हम्दुलिल्लाह रब अकुल ॾिनो, शूर ॾिनो, सम्झ अता फरमाई त कॾहिं कॾहिं हिकिड़ो घंटो थोरो अकुल खे बि कमु आणिजे या न? कॾहिं त थोरो अकुल भई हथ से पैर से जिस्म जी ताक़त से सॼो ॾींहुं कमु पिया वठूं, कमकार पिया करूं, पर रब अकुल ॾिनो त इनखे बि ज़रूरत कॾहिं त कंहिं कम में लॻाइजे या न? ॿी जाइ ते लॻाइजे या न? अहिड़ी महफ़िल में वेहिजे त पोइ उते ॿिया सभु फ़िक्र ख़्याल सभु छॾे ऐं उन अकुल खे चइजे त हाणे हिते कमु इहो ई कर। जेकी कुझु बयानु पियो थिए उनखे गौर से ॿुध ऐं उहो बयानु करण वारो पियो बयानु करे तूं उनखे यादि कर ऐं हितां उथी तॾहिं उन मथे तूं कजि गौर। हिते वेही यादि कजे, घर वञी सुम्हे तॾहिं उनखे रिपीट करे वरी उन मथे तूं गौर कजे त वियो होसि वेठो होसि फलाणा फलाणा आया, हुन हीअं चयो, हुन हीअं चयो ऐं हीअ एतिरो यादि रहियो। रब यादि रखण जी तौफ़ीक़ ॾे। यादि रखण वारी ॻाल्हि थो करियां, थोरो मुंहुं ॾे ॾिसजा, तवजह कजा। असीं आहियूं मोमिन, अल्हम्दुलिल्लाह असीं आहियूं मोमिन ऐं असीं मोमिन आहियूं। इन मथे रब जा लख शुक्र, अल्हम्दुलिल्लाह। वॾी नेमत ईमान जहिड़ी का बि दौलत कोन्हे, ईमान जहिड़ी का बि रब जी ॿी नेमत कोन्हे। इहा ईमान जी दौलत रब असांखे पंहिंजे फज़ल से ॾिनी ऐं जॾहिं रब ॾिनी तॾहिं असीं आहियूं मोमिन आहियूं या न? वरी अल्हम्दुलिल्लाह असांजे ईमान खे बचायो असांजे मुर्शिदनि। यानी मोमिन आहियूं पर असां वारो ईमान बचो त असांजी हिम्मत से न, इहो असां वारो ईमान बि असांजे मुर्शिदनि बचायो। गौसिया जमात ईमान वारा उन्हनि जे ईमान खे भले केतिरा बि 100 वरिया गुज़री विया पर उन्हनि जे ईमान जी हिफ़ाज़त अॼु बि कुरैशी करारो पियो फरमाए। सुभान अल्लाह। बेशक कंहिंखे सम्झ में अचे या न अचे असां वटि ॿियो कुझु बि कोन्हे, ईमान जी दौलत ईमान पिया बचाइनि। मुर्शिद वॾो एहसान थियो या न? यानी मुर्शिदनि जो वॾो एहसान। असीं त इन क़ाबिल बि कोन आहियूं, असां में को बि लखण कोन्हे, असांजो को बि हाल कोन्हे। असां त उन्हनि खे पंहिंजे हिसाब से ईअं सम्झूं त छॾे ॾिनोसूं, पर कर्म उन्हनि जो एॾो जो उहे नथा छॾनि। न को हिन दुनिया में छॾियऊं, न को क़बर में छॾंदा ऐं न वरी हशर में छॾंदा। बेशक हक़। सुभान अल्लाह। इहो ई आहे अल्लाह जे वली जो कमाल। मुर्शिदनि जे सदके में असांजो ईमान आहे सलामत। पर हाणे असीं जेका ज़िंदगी पिया गुज़ारियूं न, ज़िंदगी गुज़ारण जो मतिलबु राति पई गुज़रे, ॾींहुं पियो गुज़रे, कमकार पिया करियूं। असां वारो खाइण पीअण ओढ़ण पेरण ही दुनिया जा जेतिरा बि कमकार आहिनि न इहो सभु असीं करियूं पिया। हयात ज़िंदा माण्हू आहे त उनखे इहो सभु करिणो पवंदो। करियूं पिया या न? यानी आहियूं मोमिन ऐं सभु कुझु कमकार करियूं पिया, पर कमकार जेके करियूं पिया इहे करियूं कहिड़े तरीक़े था त इन जो जवाबु ॿुधा। असां वारा सभु कम आहिनि असांजी तबीयत ते, असांजी तबीयत। यानी जीअं असांजी तबीयत चए तीअं पिया करियूं। सही हुजे त हा कजा, न हुजे त खणी। यानी ज़बरदस्ती कोन्हे तव्हां खां इक़रार करायां।
بھئی اسی طبیعت زندگی پہ بسر کریوں کہیں حساب سے طبیعت مرضی اساں واری طبیعت جیئے چاہیو اساں تیئے کیوں یا نہ ایکڑے مومن کے کرن چاہ گھرجے طبیعت چاہتی ہیں یا شریعت چاہتی ہیں اب آپ آنے بتائیو نا بھئی اسی ہیں ایمان وارا الحمدللہ مومن مصطفیٰ جا غلام اللہ جا بندہ جنت میں وجن جی آرزو رکھن وارا رب جے انعامن جا مستحق سمجھن وارا ہی ہو وڈے شان وارا مرتبے وارا مومن آئیوں مومن جی زندگی طبیعت تے گزرن گھرجے یا شریعت تے الحمدللہ طبیعت نہ سائیں طبیعت متھے ہوئی کدے مصطفیٰ کون آیا وا بنی جہان جا سردار جنے نور یا نور نبی لباس بشریت میں رحمت للعالمین تھی ہادی تھی مصطفیٰ جانے رحمت آنا ہن جگ میں کون آیا ہا کدیں جیڈان سوڈا طبیعت ہوئی شریعت ہوئی کون شریعت وارو جنت میں ویندو طبیعت وارو کون ویندو رب جو کرم تھو جو رب پہنجو رسول موکلے کو دنیا کے ہدایت ہاتھی دئی رب فرمایو ہانے چھٹ پہنجی طبیعت کے ہاں سینے سے لگا مجھے مصطفیٰ جی شریعت کے سبحان اللہ سبحان اللہ آئیو مومن پر زندگی پہ گزرے طبیعت کے ہاں بت جا وقت پاس کرنے کون تو چاہیا گالو ایڈو تو کریاں جو توجہ کندہ تو انشاءاللہ سمجھ میں ہی یا کوشش کیا کریاں پہ یا ولی جی تعریف کرنے جی لا پہ کریاں نالا آسان ضرور بدھائن پر آجا انہوں کے سنان دی کوشش ہی کو نہ کیا تئی جن جا عرص پہ ملائیوں جن جے نالے جا ڈنکا پہ وجن جن جا پرچم پہاڑن جی ڈونگرن جی چوٹن متھے پہ پہرائن اوے انسان کے دل میں وہی دل متھے پہ راج کن انہوں کے رب طاقتوں ڈنو اسی چوں فلانو ولی رکن الدین صدر الدین بہاء الدین دینی دین محی الدین معین الدین شمس الدین قمر الدین جمال الدین اللہ اکبر جترا ولی سب دینی دین سبحان اللہ سبحان اللہ مکھے وری حیرت یا تھی مرشد سب دین دین مرید بے دین معاف کجا گالی دکھی نہ لگے مرشد جترا بان سب دینی دین اے مرید کون گال آئیں دا گال دکھی لگن دی جو تو دین ہو جے تو چون دین کے تو اللہ کدیں چھڑیاؤں یہ تو کرم مرشدن جو آئے جو ایمان انا سلامت آئے ون کئی سو غرے تھی ویا اسائیں دین دے وچ میں علیہ سو کیترو فاصلو تھی ویو ان جو اندازو بھی نہ لگائے سگوں دین چاہیے کہیں کہ وہ دین سمجھنو ہو جے تو ملتان وجنو پوندو ملتان میں ونی حضرت بہاء الحق بہاء الدین بہاء الحق بہاء الدین واہ واہ سبحان اللہ سبحان اللہ بہاء الحق بہاء الدین یہ دین کیڑی شے ہے بہاء الحق بہاء الدین حضرت زکریا ملتانی سبحان اللہ یہ علماء کرام چاہیوں چند آؤں چند نہ سج واہ واہ حضرت شیخ بہاء الدین زکریا آسمان ولایت جو سج واہ واہ این سج چوان جے پٹھیاں الحمدللہ ان فقیر وٹ دلیل موجود آئیں واہ واہ دلیل موجود آئیں انما صرف ایکڑو اشارو کندس سندھ جا جیترا بھی وڈا بزرگ تھی گزریا اوے وڈا بزرگ بھلے کہیں بھی سلسلے جا ہوا انہن جا ملفوظات کھنی ڈسو انہن جا تصنیف کل کتاب کھنی لکھو سندھ جو کو وڈے میں وڈو بزرگ ایڑو کونے چاہے دربار غوثیہ میں نظرانو پیش نہ کیو نعرہ رسالت فیضان حضرت بہاء الدین زکریا قریشی علماء علیہ سنت واہ واہ سبحان اللہ ماشاءاللہ بالکل دعوے سے تو عرض کریاں یعنی انہوں تمام بھلے سہر وردی اے قادری نقش بندی یہ جترا بھی سلسلہ حتیٰ کہ چشتی یہ وڈا وڈا بزرگ جے کے ہوا انہوں جی تصنیفات کھنی ڈسو اوے پان پہنجی جائے تے چند ہوا پر چند جڑیں ہوا کن بٹھاؤں چند میں روشنی پہنجی کونے چند میں روشنی سجھ جی آئے انہوں نے تسلیم کیوں دا سی چند آئیوں روشنی ملتان آرے سجھ مجا پہیا واہ واہ سبحان اللہ بے شک حق یعنی اسی آئیوں طبیعت تھی آئیوں امتی مصطفیٰ جا
अल्हम्दुलिल्लाह ईमान आहे। जेके ईमान वारा आहिनि इन में वरी हिकिड़ी जमात ॿी बि आहे, भले थोरा हूंदा हर वक़्तु रहिया, अॼु बि आहिनि, क़यामत ताईं रहंदा। यानी असीं आहियूं तबियत मथे ऐं असां में इन ज़मीन मथे रहण वारे ईमान वारनि में हिकिड़ी जमात अहिड़ी आहे जेका अव्वल खां करे आख़िर ताईं सॼी ज़िंदगी शरीयत ते, सॼी ज़िंदगी शरीयत माना मुस्तफ़ा जाने रहमत वारी वाट दीन, उहा वाट जेका रब ॾिनी, उहा वाट जेका सिधी पई वञे जन्नत ॾांहुं, सिराते मुस्तक़ीम, राहे हक़, राहे रसूल। अहिड़ा बि बाना आहिनि जेके सॼी उमिरि गुज़ारियऊं कंहिं मथे, शरीयत मथे। उन्हनि जी ज़िंदगी जो हिकिड़ो बि कमु अहिड़ो तलाश ऐं ॻोल्हा करण से बि कोन मिलंदो जेको शरीयत जे ख़िलाफ़, सॼी ज़िंदगी। ऐं वरी उन में के त अहिड़ा जो पैदाइश वटां ई शरीयत, पैदा थींदे ई तबियत न बल्कि शरीयत। हालांकि शरीयत लागू थिए थी 13-14 वरनि खां पोइ, ऐं उहो अल्लाह वारा जेके शरीयत मथे हलिया उन्हनि में के अहिड़ा बि आहिनि जेके पैदा थींदे ई छॾियाऊं तबियत खे सीने से लॻायूं मुस्तफ़ा जी शरीयत। त इहा ॿी जमात जेका आहे न, इहा पई हले शरीयत ते। हिकिड़ा तबियत मथे ॿिया हिते आऊं, हिकिड़ा एतिरे लाइ चवां थो त कंहिंखे ॻाल्हि ॾुखी न लॻे, ॾुखी हीअं लॻंदी, असीं आहियूं तबियत ते ऐं अल्लाह जा नेक बाना था हलनि शरीयत, असांखे बि हलणु घुरिजो थे शरीयत मथे। कलमू पढ़ियो आहे त हल शरीयत मथे, ऐं जॾहिं मुस्तफ़ा खे मञियो अथई त हल, रब खे हिकिड़ो मञियो अथई त हल शरीयत ते। अवाम खां पुछो, हेॾो ज़ोर पिया लॻायो हल शरीयत ते, हल शरीयत ते, तव्हां सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदुसि एतिरे लाइ थो चवां तो आलम अरवाह में अवां सभु हा, आऊं बि होसि, को बि अहिड़ो कोन हो जेको न हुजे। उते रब चयो कंहिंखे मञींदे, चई तोखे मञींदो, सभु वादो करे आया। उते त चयोसि रब तुंहिंजी मञंदासूं, ऐं हिते नथा मञूं, तॾहिं चवां थो त वादो कयो अथई मञे, वादो करे आयो हाणे मञ। अल्लाह तौफ़ीक़ ॾे, मञण वारा बि छा आहिनि। यानी हिकिड़ी जमात पई हले कंहिंखे शरीयत ते। हाणे हिकिड़ो फ़ैसिलो कजा, इहे ॿई बराबरि आहिनि या अलॻि? हीउ फ़ैसिला जेको आउं गिना थो न, इन में थोरो अवां यानी गौर नथा करियो, ऐं मूंखे ईअं लॻो अवां सम्झो ई कोन पिया। यानी हिकिड़ा आहिनि तबियत वारा, ॿिया शरीयत वारा, इहे बराबरि या अलॻि? ज़ाहिर ॻाल्हि आहे बराबरि कीअं थींदा, बराबरि थींदा ई कोन, बराबरि थी कोन सघंदा कंहिं बि हाल में। उन्हनि जो मुंहुं बि बराबरि कोन हूंदो। यानी जेकॾहिं को माण्हू दावो बि करे न असीं बराबरि आहियूं, ऐं अर्ज़ु कंदुसि टिक में मुंहुं त ॾिस, पोइ चई जाऊं बराबरि आहियां, न, ज़मीन आसमान जो फ़र्क़ु। असीं तबियत वारा, हिकिड़ी जमात आहे शरीयत वारी, इन्ही ॿिन्ही जमातुनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु। पर हिकिड़ी वरी टी जमात बि आहे, उहा टी जमात पैदा थी कंहिंमां, जेके शरीयत मथे हलनि था उन मंझां, उहे शरीयत मथे बि हलनि था, ऐं वरी उन्हनि जी ज़िमेदारी आहे त उम्मत मुस्तफ़ा खे बि शरीयत मथे हलाइनि। यानी पाण भी शरीयत मथे हलन था ऐं उम्मत के भी शरीयत मथे हलाइन था। इहो जेको टी जमात आहे, ये आला दर्जे जा अल्लाह जा वली, ऐं उन्हनि वलियन में हज़रत शेख बहाउल हक बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी जो मक़ाम आहे। बेशक सुभान अल्लाह। जेकॾहिं जोश त आदत आहे, इरादो तो हो जोश कोन कंस, पर थियो वञे। मूं ॻाल्हियूं कयूं आहिनि ॿ, हिकिड़ा तबियत वारा, ॿिया शरीयत वारा। शरीयत वारनि में बि हिकिड़ा उहे आहिनि जेके सिर्फ़ु ख़ुदि नथा हलनि, बल्कि उन्हनि जी ज़िमेदारी आहे त उम्मत मुस्तफ़ा खे बि हलाइनि। हाणे हीअ जेके उम्मत खे पिया हलाइनि, उहे जेके ख़ुदि पिया हलनि, उन खां वरी शान वारा, उन्हनि में बि फ़र्क़ु आहे। यानी हलण वारा उन्हनि जहिड़ा कोन थींदा जेके उम्मत खे पिया हलाइनि।
ظاہر ॻाल्हि आहे जेके उम्मत खे हलाइनि था उन्हनि खे पंहिंजे घर जो दर्द न उन्हनि खे उम्मत जो दर्द हूंदो उन्हनि खे पंहिंजे माल मता जी फिक्र कोन हूंदी उन्हनि खे दीन मतीन जी शरीयत मुहम्मदी जी फिक्र हूंदी ऐं उन वाट जी फिक्र हूंदी जंहिंखे चयो वञे थो सुन्नत त गोया के अल्लाह जा वली जिथे बि विया आहिनि उते उन्हनि ॿिन्ही जहान जे सरदार जी सुन्नत जी तबलीग कई आहे ऐं माण्हुनि खे ॿिन्ही जहान जे सरदार जी सुन्नत मथे हलाइण जी सॼी उमिरि कोशिशि कई आहे ऐं उन में एतिरा त कामयाब थिया आहिनि जो 500-600 हज़ार वरिया थी विया पर उन्हनि जी तालीम तबलीग जो असर अल्हम्दुलिल्लाह अॼु बि रूह ज़मीन मथे असीं पंहिंजे अखियुनि से ॾिसूं पिया ऐं पंहिंजे अखियुनि से बेशक बेशक त ही जेके शरीयत खे माण्हू ताईं पहुचाए ऐं माण्हुनि खे सुन्नत मथे हलाइण वारा इहे आला दर्जे जा अल्लाह जा वली ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जा उर्स बि जॾहिं थियनि था त उहे ॿियनि उर्सनि खां वरी आला दर्जे ऐं इहो हक़ीक़त में उन्हनि जो फैज़ आहे पर हाणे अवां ज़रा ॿुधजा त उन्हनि जो कमु आहे दीन ऐं दीन जी ख़िदमत इल्म जे बग़ैर थींदी कोन थींदी न को बि माण्हू दीन जी ख़िदमत तॾहिं करे सघंदो जॾहिं हुजे इल्मु इहो ई सबबु आहे त ही जेतिरा बि वॾा वॾा कामिल अल्लाह जा वली हुआ उन्हनि पहिरीं छा कयो इल्मु पढ़िया हालांकि अगरि को अल्लाह जो वली पैदाइशी मादरज़ाद वली आहे त इल्मु उन वटि हुजे थो बिल्कुलु छो त बग़ैर इल्म जे को बि वली थी कोन सघंदो ऐं जेके पैदाइशी वली आहिनि जंहिंखे असीं पंहिंजी ज़बान में चऊं ॼापंदे ई ॼाम अहिड़ा अल्लाह जा वली जेके ॼापंदे ई ॼाम हुआ पैदा थिया तॾहिं अल्लाह जा वली हुआ वली चइजे उनखे जंहिं वटि हुजे इल्मु ऐं हीअ जॾहिं ॼापंदे ई ॼाम हुआ त ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि वटि शरीयत जो इल्मु हो या कोन हो अवां बारहा ॿुधो हूंदो असांजा मुर्शिद परहत जंहिंजो अॼु असीं उर्स पिया मल्हायूं जंहिंजो फैज़ जारी ऐं सारी हज़रत गौसुल आलमीन बाउल हक़वद्दीन ज़करिया मुल्तानी रमज़ान शरीफ़ जी 27 जो पैदा थिया 2-3 ॾींहं बाक़ी जेके हुआ उन में संदन अमर जो खीर कोन पीतो अथनि ऐं बिल्कुलु हिकिड़ो वॾो माण्हू जंहिंते रोज़ो फर्ज़ हुजे ईअं सॼो ॾींहुं रोज़ो रखियो अथनि सुभान अल्लाह रोज़ो केरु रखंदो जंहिंखे ख़बर हूंदी त महीनो रमज़ान जो आहे रमज़ान में मोमिन मथे रोज़ा फर्ज़ आहिनि इल्मु इनखे न चइबो त ॿियो कंहिंखे चइजो यानी इल्मु हो त ही रमज़ान जो महीनो रमज़ान में रोज़ा फर्ज़ पोइ रोज़ो किथां शुरू थिए थो किथे ख़तमु थिए थो इनखे इल्मु न चवंदा त ॿियो छा चवंदा इहो सभु इल्मु हो या न बेशक इल्मु हो ऐं वरी इल्मु बि एॾो जो कसम रब जी अवां पाण ॿुधो हूंदो त इल्मु एॾो मसाइल फ़िक़ह जा त हुआ पर उन्हनि खे इहा बि ख़बर हुई त हदीस कंहिंखे चइजे क़ुरान कंहिंखे चइजे अवां पाण ॿुधो हूंदो सुबुह जो वक़्तु आहे अमर खीर पई पीआरे वॾियूं करामतूं आहिनि हमेशह ॿुधूं पिया पर इन मथे गौर कोन था करियूं इन हज़रत गौसुल हक़ गौसुल आलमीन बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी अञा खीर पीअण वारी उमिरि ऐं संदन अमड़ पई खीर पीआरे ऐं ज़ाहिर ॻाल्हि आहे अमड़ बि वॾे शान वारी हुई उहो खीर पीआरण बि अॼु असां वटि हिते जेके मायूं उन्हनि खे बिल्कुलु दूर दूर जो को वास्तो कोन्हे उन्हनि जो त खीर पीआरण बि हूंदो क़ुरान जी तिलावत से नबी ते दुरूद पढ़ण से अमड़ पई खीर पीआरे ऐं संदन वालिद पियो क़ुरान पढ़े हाणे जंहिं घर में अहिड़ो माहौल हूंदो न वॾे सॾ पियो वालिद क़ुरान पढ़े ऐं हज़रत बहाउल हक़ गौसुल आलमीन पिया संदन अमड़ जो खीर पीअनि हुन वालिद सगोरे खणी क़ुरान पढ़ण शुरू कयो त हज़रत ज़करिया मुल्तानी मां तो खीर पीअण छॾे ऐं हाणे पिया निहारण पंहिंजे वालिद जे मुंहं ॾांहुं सुभान अल्लाह ऐं जेसीं उन्हनि क़ुरान पढ़ियो पिए तेसीं निहारंदा रहिया क़ुरान ॿुधंदा रहिया ऐं जॾहिं क़ुरान बंदि कयो अथनि तॾहिं वरी खीर पीअण चालू करे सुभान अल्लाह इल्मु हो या न मञणो पवंदो त इल्मु हो
पर उनके बावजूद यानी उन खां पोइ अवां ॿुधो हूंदो 7 वरनि जी उमिरि में क़ुरान मजीद सॼो यादि करे छॾियो अथनि ऐं 7 क़िरातूं जेके हुयूं तन में यादि कयो अथनि इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे 12 वरनि जा जॾहिं थिया 12 वरनि जी उमिरि अञा थी आहे वालिद सॻोरे जो विसाल थियो यानी विसाल फरमाए विया हाणे विसाल जॾहिं फरमायो अथनि त उहो ख़ानदान ज़बरदस्त हो एॾो ज़बरदस्त ख़ानदान जो उन ख़ानदान में हीअं अॻिते जेकॾहिं वञूं त रुॻा वॾा वॾा जस्टिस ऐं जज नज़र अचनि था यानी संदन वालिद जेके हुआ इहे काज़िल क़ुज़ात चीफ जस्टिस